मूंखे कंहिं ते खीर पीआरियो, प्यार मंझा थे गोद विहारियो, ख़ुशि थी हर हर मूं ॾे निहारियो, मुंहिंजी अमड़ मुंहिंजी अमड़। निंड फिटी मूं जॾहिं थे पेई, कंहिं थे सुम्हारियो लोली ॾेई, छॾे न मूंखे केॾां वेई, मुंहिंजी अमड़ मुंहिंजी अमड़। पंधु कंदे जे धिको खाधुमि, कंहिं खणी थे छातीअ लाथुमि, प्यार मंझा थे भाकुर पातुमि, मुंहिंजी अमड़ मुंहिंजी अमड़। वधी जॾहिं मां वॾो थींदुसि, सुख सवे मां तोखे ॾींदुसि, तोते पंहिंजो साहु छॾींदुसि, मुंहिंजी अमड़ मुंहिंजी अमड़। दोस्तों, असां 3 सबक पूरा करे चुका आहियूं। अचो त अॼु सबक नंबर 4 लेसन नंबर 4 सिखूं। लेसन नंबर 4, सबक नंबर 4। यके जी यके जी अलफ ए यके जी हिते अलफ ऐं य जोड़ियोसीं त थियो ए। अलफ ए, अलफ ज़ेर ई, अलफ ज़ेर ई, अलफ ज़ेर ई, अलफ ज़बर ऐ, यके जी अलफ ए, अलफ ज़ेर ई, अलफ ज़बर ऐ। यके जी अलफ ए, अलफ ज़ेर ई, अलफ ज़बर ऐ, ए ई ऐ। हाणे जीअं जीअं अॻियां य जो जेको उपयोग आहे सो अखरनि जे हिसाब सां उन जो रूप चेंज थींदो आहे। त असां य जो हिते ॿियों रूप ऐं ही टियों रूप। ए जो जेको आहे हिते ॿियों रूप आहे ऐं हिते टियों रूप आहे। ई जो जेको हिते आहे सो ॿियों रूप आहे ऐं हिते आहे टियों रूप। हिते जेको आहे इहो ऐ जो ॿियों रूप आहे ऐं ही ऐ जो टियों रूप। त य जो ॿियों रूप यके जी यके जी ही ए, ही ई ऐं ही ऐ। ही य जो टियों रूप, ए जो टियों रूप, ई जो टियों रूप, ऐ जो टियों रूप। उहो असां अॻियां ॾिसंदासीं त कीअं थो रूप चेंज करे य जो। त हाणे असां ॾिसंदासीं त ध दुई लगी द प्लस अलफ ए त थियो धे। ध दुई लगी द प्लस अलफ ए त चइबो ध दे। ई ध प्लस ए त थींदो दे, द ए दे, द ए दे। ई ध प्लस अलफ ज़ेर ई त थींदो दी, द ज़ेर दी, द ई दी, द ई दी। द प्लस अलफ ज़बर ऐ त थींदो धै, धै, द ज़बर ऐ धै। द प्लस ऐ त थींदो धै, द प्लस ऐ, द प्लस ऐ त थींदो दै। जीअं त सिखियोसीं असां यके जी अलफ ए, अलफ ज़ेर ई ऐं अलफ ज़बर ऐ। उन खां पोइ असां सिखियासीं दे, दी ऐं दै। हाणे अचो त अॻियां 4 अखर ॿिया था सिखूं। ॾिसो,
plus ra richadi ra plus za ya zera zi darzi da zabarada da zabarada ra richadi ra za ya zera zi darzi 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 धरी द जबर द प्लस र या जेर री दरी द जबर द प्लस र या जेर री बराबर दरी 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 द या डे प्लस द जबर द प्लस र पेशरु डी दारू जीअं त तव्हांखे पहिरां ॿुधायो त य जो असांजो ॿियो रूप चेंज थींदो आहे त तव्हां हिते ॾिसंदा त ॾेडर में ॾ या ॾे त य जो हिते ॿियो रूप अची वियो आहे ॾ या ॾे ॾ ज़बर ड या डी ड जबर ड र पेशरु डी डरु डी डरु डी डरु ड वाव डो प्लस र या जेररी डोरी ड वाव डो प्लस र या जेररी डोरी डो री डोरी तसा सिखासे दर्जी धरी डेडर डोरी दोस्तों असां सबक नंबर 4 जो अभ्यास जेको आहे वो शुरू करे छॾियो आहे ऐं अॻियां इहो सबक नंबर 4 जारी आहे। असांजे गांधीधाम जे लोक कवि दादा हूंदराज दुखायल जो हीउ जेको गीत आहे लोक गीत चवंदा आहिनि जॾहिं पवन था यादि अबाणा मुंहिंजा रुअनि था नेण निमाणा जॾहिं पवन था यादि अबाणा ज़ोर उमर तुंहिंजे आंदी आहियां मारुनि धारा मांदी आहियां महलनि मां छा ॼाणा जॾहिं पवन था यादि अबाणा क्या समिया को मूं ते आणज लाश मली रॾे मुंहिंजो माणज मुंहिंजे मरण पुॼाणा जॾहिं पवन था यादि अबाणा जिन सां मुंहिंजे तन जूं तारूं नेठि दुखायल नींदम मारूं ॾेह वठी ॾाॾाणा जॾहिं पवन था यादि अबाणा जॾहिं पवन था यादि अबाणा मुंहिंजा रुअनि था नेण निमाणा मुंहिंजा रुअनि था नेण निमाणा। त दोस्तों असां सबक नंबर 4 जो जेको अभ्यास आहे उहो जारी आहे ऐं उन सबक जो हलो त अॻियां अभ्यास कयूं पाण। लेसन नंबर 4 सबक नंबर 4 अलफ ज़बर अ द या ज़ेर दी अलफ ज़बर अ द या ज़ेर दी अद्दी द अलफ दा द या ज़ेर दी द अलफ दा द या ज़ेर दी दादी डेर ड या डी ड या डे र पेशरु ड या डी र पेशरु डेर अलफ मद आ
र रिछ जी र, य ज़बर य, अलफ मद आ, र रिछ जी र, य ज़बर य, अलफ मद आ, र रिछ जी र, य ज़बर य। तव्हां हिते ॾिठो त य जो जेको रूप टियों आहे उहो इस्तेमालु कयो वियो आहे। अलफ मद आ, र रिछ जी र, य ज़बर य, त थींदो आर्य, आर्य। वॾी, व ज़बर व, ॾ य ज़ेर ॾी, वॾी। व ज़बर व, ॾ य ज़ेर ॾी, वॾी। दीदार, ध य ज़ेर दी, द अलफ दा, र पेश र, द य ज़ेर दी, द अलफ दा, र पेश र, दीदार। ॾाॾी, ड अलफ डा, ड य ज़ेर डी, ड अलफ डा, ड य ज़ेर डी, ॾाॾी। आज़ादी, अलफ मद आ, ज़ अलफ ज़ा, ध य ज़ेर दी, आज़ादी। अलफ मद आ, ज़ अलफ ज़ा, ध य ज़ेर दी, आज़ादी। धेर, ध य दे, र ज़ेर देर, ध य दे, र ज़ेर देर, ढेर, ढ य ढे, र पेश र, ढ य ढे, ढ य ढे, र पेश र, ढेर। ज़ेवर, ज़ य ज़े, व ज़बर व, र ज़बर र, ज़ य ज़े, व ज़बर व, र ज़बर र, ज़ेवर। उधारी, अलफ पेश ओ, ध अलफ धा, र य ज़ेर री, अलफ पेश ओ, ध अलफ धा, र य ज़ेर री, उधारी। अद्दी, दादी, ॾेर, आर्य, वॾी, दीदार, ॾाॾी, आज़ादी, धेर, ढेर, ज़ेवर, उधारी। असां ॿिया अखर बि ॾिसंदासीं ऐं वाक्य कीअं था ठहनि उहे बि ॾिसंदासीं। ॾिसो सबक़ नंबर 4, द य दे, व य ज़ेर वी, देवी, द य दे, व य ज़ेर वी, द य दे, व य ज़ेर वी, देवी, देवी। वड़ी, व ज़बर व, र य ज़ेर ड़ी, व ज़बर व, र य ज़ेर ड़ी, वड़ी, वड़ी। आर, अलफ मद आ, र ज़बर
मद आ र जबर र आर आर अलफ मद आ र जबर र आर ओजार अलफ वाव ओ ज अलफ जा र जबर र ओजार अलफ वाव ओ ज अलफ जा र जबर र ओजार। हाणे अचो त ॾिसूं सिंधीअ में सिटूं कीअं थी ठहनि, वाक्य कीअं था ठहनि। अदा उदव दवा ॾे। अॻियां असां ॾिसी आया आहियूं अलफ जबर द अलफ दा अदा अलफ वाव पेश उ द जबर द व जबर व उदव द जबर द व अलफ वा दवा द या डी अदा उदव दवा डी अदा उदव दवा डी। राधा डोर डे र अलफ रा ध अलफ दा राधा ड वाव डो र जेरे द या डी राधा डोर डे राधा डोर डे राधा डोर डे राधा डोर डे। दया आर डे द जबर द य अलफ या दया आर अलफ मद आ र जबर आर ड या डी डी दया आर डी दया आर डी दया आर डी दया आर डी। तो दोस्तों असां सबक नंबर 4 हिते ही पूरो कयो आहे। अॻिते असां वधंदासीं ऐं ॿिए दफ़े असां सबक नंबर 5 जी शुरूआत कंदासीं। थैंक यू, धन्यवाद, तव्हांजो आभार, जय झूलेलाल।